फील्ड रेफरेंस केस इस्लामाबाद हाई कोर्ट मरियम नवाज़ ऐं संदसि मुड़िस कैप्टन रिटायर्ड सफ़्तर खे बरी करे छॾियो। मरियम नवाज़ जी 7 सालनि जी सज़ा कालअदम करार। मरियम नवाज़ ऐं कैप्टन रिटायर्ड सफ़्तर जी सज़ाउनि ख़िलाफ़ अपील इस्लामाबाद हाई कोर्ट मंज़ूर करे वरिती। इस्लामाबाद हाई कोर्ट एहतसाब अदालत जे फ़ैसिले खे कालअदम करार ॾींदे मरियम नवाज़ ऐं कैप्टन रिटायर्ड सफ़्तर खे बरी करे छॾियो। अदालत जस्टिस आमिर फारूक ऐं जस्टिस मोहसिन अख्तर कियानी जो महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। मरियम नवाज़ पंहिंजे वालिद नवाज़ शरीफ़ खे फ़ोन ते फ़ैसिले बाबति आगाह करे छॾियो। अल्लाह मुखालिफ़नि खे नाकाम कयो ऐं नवाज़ शरीफ़ खे सुरखरू कयो। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ एवन फील्ड रेफरेंस केस जे फ़ैसिले खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त इंसान ते आज़माइश ईंदी रहंदी आहे। 6 वर आज़माइश में गुज़री विया। कूड़ जी पुॼाणी ईअं ई थींदी आहे जीअं अॼु थी आहे। पाकिस्तान में कंहिंजो बि ईअं सख़्तु एहतसाब नाहे थियो जीअं नवाज़ शरीफ़ जो थियो। इमरान खान नाकाम ऐं कूड़ो साबित थियो। इमरान खान पानामा केसिस जो बेनिफिशरी आहे। अॼु इमरान खान खे पंहिंजे कूड़ जो जवाबु ॾियणो पवंदो। इमरान खान IMF सां मुआहिदो करे मुल्क खे गिरवी रखियो। इमरान खान खे ख़बर न आहे त मुल्की सलामती सां खेॾणु केतिरो ख़तरनाक आहे। इमरान खान खे गिरफ़्तार करे जेल में विझणु घुरिजे। संदसि इलेक्शन में हिसो वठण जो फ़ैसिलो पार्टी कंदी। मुंहिंजी ऐं मरियम नवाज़ जे ख़िलाफ़ केस सियासी हुआ। केसनि जो मक़सदु असांखे सियासत मां ॿाहिरि कढणु। नवाज़ लीग क़ाइदे मियां नवाज़ शरीफ़ पारां इवन फील्ड रेफरेंस में बरी थियण ते मरियम नवाज़ खे वाधायूं। संदसि चवण त अल्लाह अॼु कूड़नि खे बेनकाब करे छॾियो। मरियम नवाज़ जो बरी थियण सियासी इंतकाम जे मोह ते चमाट आहे। अल्लाह जो शुक्र अदा करियूं था त मरियम नवाज़ ऐं कैप्टन रिटायर्ड सफ़्तर खे इंसाफ़ मिलियो। मरियम नवाज़ जे बरी थियण ते नवाज़ शरीफ़ खे मुबारकबाद पेश करियां थो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त सियासी इंतकाम लाइ शरीफ़ ख़ानदान खे निशानो बणायो वियो। सियासी इंतकाम जो उंधाउ दौर अंजाम खे रसियो ऐं बेगुनाह सुरखरू थिया। मरियम नवाज़ ऐं संदसि मुड़िस बहादुरी ऐं सब्र सां ॾुखियनि हालतुनि जो मुक़ाबिलो कयो। अदालती फ़ैसिले सां कूड़ बहतान ऐं किरदार कशी जी अमारत ढही पई। असद मजीद पंहिंजूं ज़िम्मेवारियूं अदा करे रहियो आहे। गैर ज़िम्मेवाराणो कमु इमरान खान कयो। ग़लती इमरान खान करे ऐं सज़ा असद मजीद खे ॾिनी वञे उहा नाइंसाफ़ी आहे। परॾेही मामलनि वारे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी वाशिंगटन में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त अमरीका सां लाॻापनि जी पंहिंजी तारीख़ आहे। इमरान खान पाकिस्तान जे परॾेही लाॻापनि खे नुक़सानु रसायो। गुज़िरियल 6 महीननि दौरान पाकिस्तान जे केतिरनि ई मुल्कनि सां लाॻापनि में बहितरी आई आहे। मौसमियाती तब्दीली वारे मसइले ते सभिनी खे गॾिजी कमु करणो पवंदो। मौसमियाती तब्दीली जे मसइलनि ते इतफ़ाक़ न थियो त दुनिया खे नुक़सानु पहुचंदो। पाकिस्तान ऐं भारत खे मौसमियाती तब्दीली बाबति गॾिजी कमु करणु घुरिजे। मौसमियाती तब्दीलियुनि जो शिकार 10 वॾनि मुल्कनि खे गॾिजी आवाज़ उथारणो पवंदो। ॿोॾि मुतासिरनि लाइ जेतिरो बि कयो नाकाफ़ी हूंदो। हुकूमत ऐं अपोज़िशन खे गॾिजी ॿोॾि मुतासिरनि जी मदद करणु घुरिजे। इमरान खान पाकिस्तान जो दुश्मन आहे। हू मुल्क जे दुश्मन कुवतनि जे इशारे ते हलंदड़ आहे। हू इक़्तिदार जे हवस में हर हद ताईं वञी सघे थो। न्याज़ी न रुॻो रियासती इदारनि पर 23 करोड़ अवाम खे पंहिंजे मफ़ादनि लाइ निशाने ते रखी छॾियो आहे। सिंध जे इतलात वारे वज़ीर शर्जील इनाम मेमन जी PTI सरबराह ते छिती तनक़ीद। कराची में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां सिहत जे आलमी इदारे WHO जे वफ़द जी मुलाक़ात। वफ़द एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर माइकल रयान जी अॻवानी में वॾे वज़ीर सां मुलाक़ात कई। सूबाई वज़ीर अज़रा पेशूअ जी सेक्रेटरी सिंध सोहेल राजपूत ऐं ॿिया बि शरीक। वफ़द पारां वॾे वज़ीर खे ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जे दौरे बाबति आगाही। WHO पारां ॿोॾि मुतासिर इलाइक़नि में पाणी साफ़ करण लाइ किट्स ऐं ॿियो सामान ॾियण जो ऐलान। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त ॿोॾि सूरतहाल खे 1 महीनो थी वियो आहे। 6 लख माण्हू कैंपनि में आहिनि। सिंध में पहिरियों भेरो एॾी वॾी आबादी मुतासिर थी आहे। ॿोॾि मुतासिर इलाइक़नि में साफ़ पाणी जो बंदोबस्तु करणो आहे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन पारां इमदादी सरगर्मियुनि ऐं ॿोॾि जे नुक़सान जा अंग अखर जारी करे छॾिया। इतलाह सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त केतिरनि इलाइक़नि में ॿोॾि मुतासिर घरनि
तरफ़ वापस वही रहा आहिनि। सिंध हुकूमत बिना फ़र्क़ जे समूरनि माण्हुनि जी मदद करे रही आहे। वॾे वज़ीर समेत समूरा नुमाइंदा मुतासिर जी मदद लाइ फील्ड में मौजूद आहिनि। हुकूमत जो समूरो ध्यानु पाणी नेकाल करण ते आहे। सूबाई वज़ीर शर्जीला मेमन मूजिबि सूबे में ॿोॾि सबबि 753 माण्हू फौत ऐं 8423 माण्हू ज़ख़्मी थिया। बरसातनि दौरान सूबे में 4,31,129 जानवर भी मरी विया। सिंध में मलेरिया के केसनि में वाध जारी, वधीक 4,942 नवां केस ज़ाहिर। सेहत खाते की रिपोर्ट मूजिब मलेरिया जा सब खां वधीक 1,960 केस हैदराबाद में ज़ाहिर थिया। लाड़काने में 1,375 केस रिपोर्ट। सेहत खाते मूजिब मलेरिया जा कराची में 116, मिरपुर खास में 989, शहीद बेनज़ीराबाद में 148 केस रिपोर्ट थिया आहिनि। के इलेक्ट्रिक नेपरा में बिजली 4 रुपया 21 पैसा सस्ती करण की दरख्वास्त ॾेई छॾी। नेपरा चेयरमैन तौसीफ़ ऐश फारूकी कराची वासियुनि लाइ बिजली सस्ती करण की ख़ुशख़बरी ॿुधाए चयो आहे त कराची के वापेदारनि लाइ बिजली 4 रुपया 87 पैसा फी यूनिट सस्ती थींदी। वापेदारनि खे 8 अरब 87 करोड़ रुपयनि जो रिलीफ मिलंदो। के इलेक्ट्रिक नेशनल ग्रिड में बिजली 13 रुपया 61 पैसा फी यूनिट जो वठी रही है। पंहिंजी बिजली 37 रुपयनि में फी यूनिट ठाहे रहियो आहे त पोइ बिजली कीअं सस्ती थींदी। के इलेक्ट्रिक नेशनल ग्रिड के मुक़ाबले में 34 रुपया फी यूनिट बिजली महंगी पैदा करे रहियो आहे। नेपरा चेयरमैन हिदायत कई आहे त के इलेक्ट्रिक सस्ती बिजली की पैदावार लाइ क़दम खणे। बिलावल भुट्टो ज़रदारी पारां MRD तहरीक दौरान अॼोके ॾींहं ते नवाब शाह के ॻोठ पुनल चांडियो में शहादत माणींदड़ 16 जियालनि खे भेटा पेश। बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे पैगाम में चयो आहे त हू रजब अली, शेर अली ठारो, गुलाम मुस्तफ़ा, पीर बख्श चांडे ऐं ॿियनि खे सलाम पेश करे थो। जमहूरियत लाइ आवाज़ उथारण ते 16 जियालनि खे शहीद कयो वियो। क़ौम 29 सेप्टेम्बर 1983 वारे सानीअ खे कॾहिं बि नथी विसारे सघे। हैदराबाद की दहशतगर्दी की अंतवारी अदालत नीगरी के कत्ल केस में एक जवाबदार के 3 भेरा फाई की सज़ा ॿुधाए छॾी। जवाबदार सिद्दीक बंगाली ते 6 लाख दंड भी विधो वियो। जवाबदार की सहूलतकार के 7 साल कैद की सज़ा 29 अप्रैल 2020 ते 9 वरनि जी नीगरी रुखसार ओढो के ज़्यादती जो निशानो बणाइण खां पोइ क़त्ल कयो वियो। कोटड़ी के लतीफ़ चौक वाले इलाके में घर में नौजवान जो लाश हथ 25 वरनि जे मोहम्मद खान खासकेली जो मड़े अस्पताल में इंतक़ाल। मुंहिंजे पुट खे क़त्ल कयो वियो आहे। नौजवान के वालिद सोबत खासकेली जो इल्ज़ाम। बदीन के इलाके पीर चौक वट ट्रालर रोड पार कंदड़ नींगर के चीभाटे मारे छॾियो। 14 वरनि जे बाबू शेख जो लाश घर पहुचाइण ते कोरां।